ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 20 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त श्री सुखदेव जी स्वामी राजा पर्व जे वंश में दुष्यंत नाले वॾे महाप्रतापी राजा जी कथा ॿुधाइनि था त दुष्यंत राजा शिकार खेॾण वक़्तु कंऊ रखेश्वर जी कुटिया में हिकिड़ी छोकिरीअ खे ॾिसी उन्हनि सां भोग विलास कनि था, जंहिं मां 10 महीननि खां पोइ उन छोकिरीअ खे औलाद थिए थो। कंऊ रखेश्वर खे पंहिंजी ध्यान दृष्टिअ सां मालूम थी वियो त इहो औलाद राजा दुष्यंत जे बीरज मां थियो आहे। तॾहिं कंऊ रखेश्वर उन स्त्री यानी के शकुंतला खे राजा दुष्यंत ॾांहुं मोकिलियो, लेकिन राजा दुष्यंत उन खे सुञाणण खां इनकार करे छॾियो ऐं चयाईं त हीउ छोकिरो मुंहिंजो न आहे। पोइ उते आकाशवाणी थी, जंहिं में देवताउनि साफ़ साफ़ चयो त ए राजा दुष्यंत, इहा स्त्री तुंहिंजी आहे ऐं उन ई स्त्री मां तोखे इहो पुत्र पैदा थियो आहे, तंहिं करे तूं उन खे स्वीकार कर। पोइ राजा दुष्यंत उन्हनि ॿिन्ही खे देवताउनि जी आज्ञा सम्झी स्वीकार करे थो ऐं पोइ पंहिंजे प्रताप सां चक्रवर्ती राजा थियो ऐं 133 अश्वमेध यज्ञ हिन पृथ्वी ते कयाई ऐं घणनि ई ब्राह्मणनि खे दान दक्षिणाऊं ॾिनाई ऐं अहिड़ी तरह 26,000 वरनि ताईं राजा भरत ऐं राजा इंद्र जहिड़ो चक्रवर्ती राज कयाई ऐं तप करण सबबा उनजो राज क़ाइमु रहियो। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 20 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा परीक्षित, राजा भरत 3 शादियूं पंहिंजूं पूरब मुल्क मां राजाउनि जी धीअरनि सां कयूं। जॾहिं खेसि हरी इच्छा सां केतिरा ई बदसूरत पुट पैदा थिया ऐं राणियुनि राजा जे डप खां उन्हनि खे गंगा जीअ में उछलाए छॾियो त मतां राजा चवे त ही मूं मंझां पैदा न थियो आहे। उन करे राजा भरत संतान न हुअण करे चिंता में रहंदो हो। कुझु ॾींहं खां पोइ राजा भरत कंऊ रखेश्वर खां मंत्र वरितो। तॾहिं रखेश्वर पुट पैदा थियण वास्ते राजा खां यज्ञ करायो। उन वक़्तु देवताउनि ख़ुशि थी भारद्वाज नाले छोकिरो जो ममता मां पैदा थियो हो सो आणे भरत खे ॾिनो। राजा उनजो नालो बेत रखी पुट वांगुरु उनखे पालियो ऐं भरत जे मरण खां पोइ उहो राजा थियो। एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित पुछियो त हे श्री सुखदेव जी, भारद्वाज कीअं पैदा थियो, सो हाल मूंखे कृपा करे ॿुधायो। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था, ए राजा, हिकिड़े दफ़े बृहस्पति उतबत पंहिंजे वॾे भाउ जी ज़ाल ममता सां ज़बरदस्ती भोग कयो हो, जंहिं करे उनखे गर्भ थी पियो ऐं उन पतीअ जे डप खां उहो छोकिरो केराए विधो। इहो ई छोकिरो भारद्वाज नाले सां प्रसिद्ध थियो ऐं जॾहिं बृहस्पतिअ जे सम्झाइण ऐं आकाशवाणी थियण ते बि ममता उनखे न पालियो, तॾहिं मृत देवता जंहिं जो यज्ञ भरत कयो हो तंहिं उहो छोकिरो राजा भरत खे आणे ॾिनो। अहिड़ी तरह भारद्वाज जो जन्म थियो हो। सभई चओ जय श्री कृष्णा। अध्याय 21।
राजा भरत जे वंश जी कथा। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था, ए राजा भरत जे वंश में केतिरियुनि ई पीढ़ियुनि खां पोइ रंत देव अहिड़ो महात्मा थियो जंहिं राज सिंघासन ते न वेही पंहिंजो मन अलॻि रखियो ऐं पंहिंजी हिकिड़ी स्त्री ऐं पुट समेत जंगल में वञी परमेश्वर जो तप ऐं ध्यानु करणु लॻो ऐं उन भोॼन करण बि परमेश्वर जे आसरे ते छॾियो। जॾहिं को माण्हू पंहिंजी ख़ुशीअ सां बिना घुरण जे ॾींदो हुअसि त उहो पंहिंजी स्त्री ऐं पुट समेत खाई जंगल में ख़ुशि रहंदो हो, न त बुखायल रही फल फूल आणण जी कोशिश पाण न कंदो हो। हिकिड़े दफ़े अहिड़ो त इतफ़ाक़ थियो जो खाधे न मिलण करे 48 ॾींहं बिना खाधे लंघे वियसि ऐं 48 ॾींहं को थोरो अनाज उनखे ॾेई वियो। राजा उहो तयारु करे उनखे 3 हिसा करे अञा बाहियों त भोॼन करियूं त उन वक़्तु श्री नारायण जी ॿुढे ब्राह्मण जो रूप धारे राजा जे धर्म जी परीक्षा वठण वास्ते उते अची चयो, ए भाई, मां ॾाढो बुखायल आहियां, मूंखे कुझु खाइण लाइ ॾियो। एतिरो ॿुधी रंत देव ॾाढी श्रद्धा सां पंहिंजो हिसो उन ॿुढे ब्राह्मण खे खारायो। जॾहिं उहो हिसो खाई ब्राह्मण चयो त अञा बुख न लथी आहे, तॾहिं राणी ऐं राजकुमार बि पंहिंजो पंहिंजो हिसो उनखे खारायो ऐं पाण जीअं जो तीअं बुखिया रहिजी विया। ब्राह्मण रूपी परमेश्वर आशीर्वाद ॾेई उतां अंतर्ध्यान थी वियो। केतिरा ई ॾींहं उन्हनि खे ॿिया बि बिना खाधे खाइण जे गुज़री विया। तॾहिं वरी थोरो अनाज उन्हनि खे को ॾेई वियो। वरी उनखे 3 हिसनि में विराए अञा भोॼन करणु वेठा त हिकिड़े शूद्र अची चयो त मूंखे ॾाढी बुख लॻी आहे, मूंखे कृपया कुझु भोॼन खारायो। सभई चयो, जय श्री कृष्णा। प्यारा भक्तऊं, श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 9 स्कंद जे 21 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो, जय सिया राम, राधे राधे।